रेडियो पाकिस्तान खैरपुर सिलसिलो पेश कजे थो धरतीअ जा लोकगीत। अॼु हिन सिलसिले में जंहिं लोकगीत जो ज़िक्र कंदासीं उहा आहे लोली। लोकगीत जे नाले मां ई ज़ाहिर थिए थो त माण्हुनि जा गीत या अवामी गीत। ही गीत इन सूरत ठहंदा आहिनि जॾहिं उन्हनि जी ॿोली अवाम वारी हुजे। उन्हनि गीतनि में उतां जे इलाइक़े जे रस्मुनि रवाजनि जी अक्कासी थियल हुजे। लोकगीत असांजे अंदर जो अहिड़ो आवाज़ु हूंदा आहिनि जंहिंमें असांजी ॿोली, असांजे जज़्बनि ऐं अहसासनि जी उपटार शामिल हूंदी आहे। लोकगीतनि में हमेशह सादनि लफ़्ज़नि जो इस्तेमालु कयो वेंदो आहे जीअं हर कोई उनखे सम्झी ऐं परोड़े सघे। लोकगीतनि जी ॿोली एॾी त मिठी ऐं सुरीली थिए थी जो रूह खे राहत अचियो वञे। धरतीअ जा लोकगीत इन ई सिलसिले में असां सिंध जे मुख़्तलिफ़ लोकगीतनि जो ज़िक्र कंदासीं जंहिंमें दुआ, ॾुख सुख, ख़ुशी ग़म, खटण हाराइण, ज़िंदगीअ सां लाॻापियल सभिनी अहसासनि खे लोकगीतनि जे लड़ीअ में पोइ अव्हां जे नाव कंदासीं। इन ई सिलसिले में अॼु जंहिं लोकगीत जो ज़िक्र कंदासीं उहो आहे लोली। मिठड़ी लोली लोली मिठड़ी लोली ॼाण लोली मिठड़ी लोली ओहो ओहो हो 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 ओहो हो हो लोलीअ जा सुर एॾा त सुरीला ऐं मिठा हूंदा आहिनि जो इंसान जे पूरे वजूद खे सुरूर बख़्शींदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो जॾहिं असां लोकगीतनि में लोलीअ जो ज़िक्र कंदा आहियूं त उन लोलीअ में अहिड़ी त दुआ शामिल हूंदी आहे जो जॾहिं अमड़ पंहिंजे नंढड़े बचे खे लोली ॾेई सुम्हारींदी आहे त ॿार ॿुधण सां ई निंड जे वादीअ में हलियो वेंदो आहे। घोली मारू लोलियां लो बगा लोलियां लो बगा लोलियां लो सिंधी लोक अदब जी ॻाल्हि कजे त सिंधी लोक अदब में लोकगीतनि जी सरबराह लोली आहे।
ऐं सभ खां पहिरियां लोलीअ जी तख़लीक़ थी हूंदी, छाकाणि त फितरी तौर ते इंसानु सभ खां वधीक प्यारु औलाद सां कंदो आहे ऐं उहा मोहबत जेकॾहिं माउ जी पंहिंजे औलाद लाइ हुजे त उन जहिड़ी मोहबत दुनिया में किथे बि नथी मिली सघे। माउ 10 महीना ॿार खे पंहिंजे पेट में रखे थी ऐं उतां ई लोली ॾियण जो अमल शुरू थी वञे थो ऐं जॾहिं ॿारु हिन दुनिया में अचे थो त ख़ुशीअ सां उहे गीत लोलीअ में पोइ दुआ बणजनि था। करे जाओ मुझो हिंदोर जो मालिक, ओ बिस्मिल्लाह करे जाओ मुझो हिंदोर जो मालिक। माउ पंहिंजे ॿार खे पंहिंजे इलाइक़े हालतुनि वक़्त ऐं माहौल जे मुताबिक़ लोली ॾींदी आहे। उहा लोली हूंदी आहे जंहिंमें पिणु इहा दुआ शामिलु हूंदी आहे त संदसि ॿारु सदाईं सुखियो सताइबो हुजे, इज़त मान मर्तबो माणे, अबे अमा जी इज़त करे ऐं धरतीअ जी ख़िदमत करे। लोली माइरूं पंहिंजे ॿारनि खे साम्हूं विहारे हंज ते खणी या पीघे में सुम्हारे लोॾो ॾेई लोली ॾींदियूं आहिनि। लोली सॼी सिंध में ॻाई वञे थी, पर डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच उनखे उत्तर सिंध, काछे ऐं कोहिस्तान जो लोकगीत सॾियो आहे। असांजे सिंध जा उहे इलाइक़ा जिते औरतूं खूहनि तां पाणी भरण लाइ वेंदियूं आहिनि, से पंहिंजे वॾनि ॿारनि सर्तियुनि साहेड़ियुनि खे इहो चई वेंदियूं आहिनि त मुंहिंजे ॿार जी पारत अथई ऐं उनजो ख़्यालु रखण लाइ हिकु लोली ॻाईंदियूं आहिनि ऐं उहा लोली सॼी सिंध में मशहूरु थी, जेका जीजी ज़रीना बलोच ॻाए मक़बूल बणाए छॾी। माईअ जो मर्ज़ जंहिंखे माता बि सॾियो वेंदो आहे, जॾहिं के ॿार खे वकोड़े वेंदी आहे त उन मर्ज़ खां छुटकारो हासिलु करण लाइ बि लोली ॾिनी वेंदी आहे। उहा लोली ओराणो चवराईंदी आहे। लोली पंहिंजे बचे लाइ माउ जे सिक जो अहिड़ो साज़ आहे जेको अमर जे ज़िंदा हुजण ताईं ॿार जे ज़िंदगीअ में वॼंदो रहे थो। मुझे मार रे थे लोडो
सिलसिलो पेश कयो वियो धरतीअ जा लोकगीत। अॼु हिन सिलसिले में जंहिं लोकगीत जो ज़िक्र कयोसीं उहा हुई लोली। रावी ऐं प्रोड्यूसर अफ़साना चन्ना। पेशकश रेडियो पाकिस्तान खैरपुर।